पाण को उन्हनि जे कढ विया आहिनि। छा कयो आहे मुंहिंजो भाउ? कंहिंसां नाजाइज़ी कई अथई? को बेड़ो पुटी न हेजायो जेको असांजे तर में नाजाइज़ी करे। इहो नाजाइज़ जो लफ़्ज़ तव्हां वटि हूंदो, असां वटि न। ही मुंहिंजो ॻोठु आहे। मां अहिड़ी काई बि ॻाल्हि बर्दाश्त कोन कंदुसि। हाणे तू भी पाण खे मर्द तो समझी? हां फायरिंग ॾिसी वठी भगोई। बावली मूंखे मेणा न ॾे, मूंखे किथे गैरत न अची वञे तग ते। मां त चवां थी त तोखे गैरत अचे, पर मूंखे लॻे त कोन थो। इहो तव्हां सुठो सलूक नथा कयो। तव्हां जेका तकलीफ़ मूंखे ॾियो था न, हुनजो अंजाम ॾाढो ख़राब थींदो। असां त परे थियासीं। हितां जे कंहिं धनार खे हथ तलाए ॾेखार, जेकॾहिं रीहू करे न भागे त मुंहिंजो नालो बि शेर अली न आहे। शेर अली। राज राणियो राज राणियो। अस्सलाम वालेकुम मामा साहब। वालेकुम सलाम पुटरालाल। वे बाबा। मामा साईं ख़बर पई आहे त अधी सिंधू ऐं मेंद्रो अधी सोरठ ताईं पहुता ई न आहिनि। पर हितां त सेवर निकिता आहिनि पुट। मूंखे त ॿुधायो आहिनि त अधी सोरठ ॾांहुं वेंदसि। खानण ॿुधायो त अधी सिंधू वारनि जी गाॾी हमीदाबाद वारे रस्ते ॾे लड़ी वई, सतुरपुर न। बाबा पोइ हिन में परेशान थियण जी कहिड़ी ॻाल्हि आहे? मेंद्रो गॾु अथसि ऐं थी सघे को ओॾां कमु हुजेसि। बाबा ॾे ख़बर धी सिंधूअ जो पासपोर्ट खणी आहे? हा मामा साईं, पासपोर्ट त मिलियो आहे, बाक़ी वीज़ा बि 2 ॾींहनि में लॻी वेंदी। बाबा रब सही इहा सादत नसीब करेसि। जेकॾहिं मुंहिंजी तबियत सही हुजे हा त मां पाण वञा सां, पर तूं पाण गॾु वञीसि। मामा मूंखे त हू पाण कोन थी वठी वञे। चवे थी त हितां जी ॾेती लेती केरु संभालींदो। चए पई त मां मोटी अचां त पोइ तूं उमिरि ते वञजांइ। इहो बि सही आहे पुट। पर ख़ैर धी सिंधू अचे उन सां हिकु सलाह करणी आहे। कहिड़ी मामा? सोचां थो त तुंहिंजो विहांउ करणु घटि में घटि हिकु औरत जी ज़रूरत आहे घर में। न मामा, तव्हां फ़िलहालु अधीअ सां इहा ॻाल्हि न कजो, छो त फ़िलहालु मूंखे अञा शादी नाहे करणी। जीअं तुंहिंजी मर्ज़ी बाबा। सिंधु तू किथे हो ये पूरो ॾींहुं? मूंखे ख़बर पई तू सुबुह जो निकिती आ ऐं ही टाइम थी वियो आहे, हिन टाइम आई आ। मां त मंझंदि जी मानी बि कराए छॾी हुई। हा हू रस्ते में थोरो कमु हो। अदा महेंद्रा ख़ुशि त आई न? हा दी मां ख़ुशि आहियां। तव्हां कीअं आहियो? बस जीअं ॾिसी पियो अदा। अमर सिंधु ख़ुशि त आई न? जी दाई अम्मा, मां ख़ुशि आहियां तव्हांजी दुआ सां। तव्हां ख़ुशि आहियो? बस अम्मा रब जा करम आहिनि। साण सुबुह खां वठी तुंहिंजे इंतज़ार में वेठी आहे। दाई अम्मा बस रस्ते में देर थी। मेंद्रा पुट तूं त ख़ुशि आई न? हा मासी, दुआऊं हिन वांजो। सिंधु तूं एतिरी जज़्बाती छो थी आई? ज़रूरत तोखे ख़बर आहे मां हर शइ बर्दाश्त करे सघां, पर कोई तोखे मूंखां अलॻि करे कि मां बर्दाश्त नथी करे सघां। मूं मौलवी रहीम बख़्श खे ॻोठ मां लॻाए छॾियो। मूंखे उन ॻाल्हि जो बि ॾुख आहे। उन वक़्तु मां पंहिंजे वस में न हुयसि, उन करे मां को फ़ैसिलो करे आई आहियां। कहिड़ो फ़ैसिलो कयो अथई? मां उमिरि थी पई वञा, तोखे बि गॾु वठी हलां, पर तुंहिंजो हिते हुजणु लाज़िम आहे। ठीकु आहे, पहिरियां तूं वेह त सही। अच्छा अच्छा मूंखे तूं इहो ॿुधाए त हाणे तूं छा खाईंदीअ? जेको कुझु मिली वेंदो खाए वठंदासीं, वधीक ड्रेग न कजांइ। दाई अम्मा जल्दीअ सां मानी तयारु कराए वठि, साहिबज़ादी बुख ते आहे। ठीकु आहे साण, मां झटि थी कराए वठां।
सौरठ छा पी लिकाई? अज तुझे मुंह में रौनक ना है, कुछ थियो आहे छा? साइण खिले पी ॻाल्हाए पी भोग पी करे अञा छा करे थी सोरठ? तू ये ॻाल्हि छॾ सिंधु, तू मूंखे इहो ॿुधाए त तूं कॾहिं बि उमिरि ते वञे? तू हिन ॻाल्हि खे छॾ, मूं तोखां छा पुछियो? ठीकु आहे, मां तोखे हिन शर्त ते ॿुधाईंदमि त तूं पंहिंजे आपे में रहंदी आहे। घणो मथो न हण, ॿुधाए छा थियो आहे? अॼु धारिया माण्हू असांजे इलाइक़े में हथियारनि सां ॾिठा विया आहिनि। तोखे त ख़बर आहे पूरी हयातीअ में नाहे थियो। जेको थियो सो थियो, वरी ॿीहर हिन तर में न ईंदा। हुननि खे एतिरो पछताव थियो हूंदो त ज़िंदगी में कॾहिं हेॾा जो रुख न कंदा। मूं सम्झो न था उहे केरु हुया ऐं तव्हांखे कीअं सुध पई? ज़ोहराबाद जे वॾेरे कुंदर खान जो नंढो भाउ हो, ज़ुबैर खान। पर हा भेण, असांखे देर छो थी वई आहे? रस्ते में ख़बर पई त कुंदर खान जो भाउ हथियारनि सां ॾिठो वियो आहे। असां सिधो ओॾां वियासीं। कुंदर खान तारा पियो ॾेखारे। मूं ऐं साइण सिंधुअ वाछू फिराए छॾियोसींसि। असां हुनखे चई छॾियो, जे अखि फिराई त आज़माए वठिजांइ। ये ॾहनि खे ॾस न ॾिनई न त मूंखे सिंधु न सॾिजांइ। मूं बि माण्हू मोकिलिया आहिनि, रब करे हुनजे हथ ते न चढ़े, न त ॾाढो बुरो असरु थींदो। ख़ैर छॾ हिननि ॻाल्हियुनि खे। मुंहिंजो वीज़ा लॻी वियो आहे, बसि 1 ॾींहंनि में उमिरि ते वेंदसि। अच्छा, मतलब मां तुंहिंजी बानी आहियां जो तूं मूंखे हिते ईअं पई छॾे वञे? साईं, मां तव्हांजी नौकरियाणी, तोखे ख़बर आहिनि केतिरा मसइला आहिनि ऐं मुंहिंजो घोट बि तोखे संभालणो आहे। मां थी अचां पोइ तूं हली वञजांइ। ठीकु आहे, अंदरि हली कचहरी था कयो। आला जी मामा साईं। सिंधुअ जे वञण खां पोइ कुझु परेशान थो लॻी। न मामा साईं, अहिड़ी त का ॻाल्हि न आहे। त पोइ छा थियो आहे बाबा? मामा, मूं राति हिकु ॾाढो बुरो ख़्वाबु ॾिठो आहे। आसमान खां उत्तर तरफ़ बाहि जो मींहुं वसंत ॾिठो अथमि मामा। ऐं ॾिठो अथमि त सतरपुर ऐं शमशेराबाद जे माण्हुनि में भाॼ पइजी वई आहे। हर तरफ़ खां आज़ारी रड़ियूं ऐं दाऊं आहिनि मामा। परवरदिगार खे बाज पवंदी बाबा। इहा वॾी शामत आहे बचा बाबा। इहा त का कहर थियण जी अलामत आहे। रब ख़ैर करे, शाल अमुन जो कबूतर न सड़े। हा मामा, कुझु ॾींहंनि खां वठी अहिड़ो त वाह घुलियो आहे जो ख़बर न थी पवे त अॻिते छा थींदो। परवर खे पारता आहे पुट, तूं परेशान न थी, तूं वञ। ॿुधो अथमि त ॻोल्हण वारनि खे का तकलीफ़ आहे, पुछी अचीं छा थियो आहे। ठीकु आहे मामा, मां हाणे वञा थो। मामा, हिन डेंगले मूंखे चयो त मूंखे माइन वारो मेकअप करण सेखार, छो त हिन जी भेण जी शादी आहे। शादी हिन जी भेण जी, श्रृंगार वरी है बिलो पियो करे। चए छा थी, ॻाल्हाए छा थी, मूं उस समय ही वार छा न आहिनि कया। वॾेरी सोरठ, असां खां ग़लती थी वई आहे। ज़िंदगी कान ॾिनी वञे। पाली तूं मूंखे ज़ाइफ़ुनि वारो मेकअप छो कई? वो इन जे लाइ चरिया त तुंहिंजो जेको मुंहांडो आहे न उहो माण्हुनि जहिड़ो न आहे। सही दीदी,
मां घोड़ो आहियां छा जॾहिं बची थी मुंहिंजे मुंहं जी ॻाल्हाई। हाणे बूथ सिधो करे वे चुरपुर न। ईअं न कर चरिया, मूंखे मुंहिंजी भोली थी यादि अचे, ईअं न कर। अड़ी छोरी पावली का छिप किरंदई मथो। अचियो डेंगी मच्छर दग ते। मां भी चवां त हक़ ते रोज़ीअ में बरकत छो न आहे। हाँ ॿुधाए इहा तूं घोर थी करे। मामा हिन डेंगले मूंखे चयो त मूंखे माइन वारो मेकअप करण सेखार, छो त हिन जी भेण जी शादी आहे। शादी हिन जी भेण जी, श्रृंगार वरी है बिलो पियो करे। चए छा थी ॻाल्हाए छा थी, मूं उस समय ही वार छा ना हिन कया। इहे तिरक ताल तुझा सम्झा थो, सभु कुझु सम्झा थो। हाँ मामा फूकणा पावली सही थी चए। असल में अदी जो विया हुआ न हू वेचारी सफ़ा सादी आहे, उनखे मेकअप करण लाइ न ईंदो। ही मूंखे मेकअप सेखारजी, मां वरी अदी खे सेखारींदुसि। अड़े चवे छा थो ॻाल्हाए छा थो, मुंहिंजे अखियुनि में मिर्च थो विझे। इहो ॿुधाए भला कॾहिं आहे तुंहिंजे भेण जी शादी? मामा अञा तिथ न ॿधी आहे दग ते। अड़े चवे छा थो ॻाल्हाए छा थो। अड़े दग ते तारीख़ ॿधबी आहे छा? वर्ड कंहिं जाइ जा। असांखे आयो आहे सम्झाइण। मामा हिन डेंगले वीचारे जी न टिकण कम नथी करे पई। हाणे हिन जो दिमाग़ कम नथो करे, छो त भेण तो उथारे न। मामा याद थई अॻे साल तो भेण उथारी हुई त केॾो तुंहिंजे दिमाग़ ते वज़न थी पियो, इन जे करे चरियो थी पियो आहे। चए थो त मूंखे मेकअप सेखार। छोरी तूं हिन डिंगले जी पुट भराई थी करी, किथे तो साइश्क जी न वटण त नथो खेॾे। मामा मूं ते शक न कर दग ते, पक कर। मुंहिंजो मतिलबु आहे त मुंहिंजो पावली सां को बि पेच न आहे दग ते। पोइ असांजे घर ईंदो कर, मां तोखे सिंगार सेखारींदुसि। छोरी हिन खे कहिड़ी ख़बर, असां आहियूं शहंशाह सिंगार। पोइ विहां वारी राति तूं पंहिंजी भेण खे ॾिसजांइ, सभिनी राजनि जो नक लॻंदी। ठीकु आहे मामा, मां रोज़ ईंदुसि दग ते। दग ते न, घर घर। हा तव्हांजे घर, ऐं मुंहिंजो मतिलबु तव्हांजी दग ते। अरे हाणे छोकिरी बस बस खणो त पड़दा हलूं कर। खणो कयो थी यार, हल। ॻाल्हाए थो बाहि थो विसाए, मार पइसि वात में को मोटर लॻल लॻे, हवा पई लॻे। डेंगी मच्छर मुंहिंजे सीने मथां जेका चादर ॾिसी थो, वो सिंध अमर जी ॾिनल लॼ अथमि। बेशक मुंहिंजी साइण, इहो सच आहे। भिटाई जे रिसाले मां निकितल मंशूर ते सतरपुर ऐं शमशीराबाद जा राज हलंदा आहिनि। बराबरि तव्हां जहिड़ा माण्हू दुनिया जी ड्रोड़ में अॻु भरिया हूंदा, पर उन्हनि जूं पाड़ूं उखड़ियल आहिनि। सही साइण, सोरहाना सच। छो त तव्हां सिंध धरतीअ जी रस्मनि रवाजनि, पिर्त ऐं वेसाह जो हथियारनि सां रतवायो आहे। शेर अली जी सर। हिन वॾेरे खे ॿुधाए त असांजी वॾेराइप कीअं हलंदी आहे। अमुन जे सलामनि सां नीह जूं लोलियूं ॾेई न्याणियुनि ऐं पुटनि खे जवान कंदा आहियूं। अदब लज हया जे बासण में गिरह खाराए, वैरागियुनि जो गेड़ू रतन वेस पाराए, सजणनि जी ॿोली ऐं रिवायतुनि जा पहरेदार बणाईंदा आहियूं। सर्वेच भा, तूं हिननि खे ॿुधाए त असीं केरु आहियूं। ज़ुबैर खान, जंहिं मिटीअ ते तूं पेर रखी बीठो आहीं न, कांगनि खे बि लतीफ़ी लात ॿुधाई वेंदी आहे, जेके सतरपुर ऐं शमशीराबाद जी गली गलीअ में न्यापा ॾींदा आहिनि त शाल माण्हू सुखिया हुजनि ऐं कॾहिं बि ॾुख न ॾिसनि, पर तव्हां उन्हनि खे ॾुख ॾियण था चाहियो। ऐं तव्हां नगर नगर नफ़रतुनि ऐं लोभकारनि रत जो रेज ॾिनो। असां हथियारनि जा पोइ लॻन, पर अमन जा पांधीड़ आहियूं। लागर्ज़ वॾेरे कुंदर जा भाउ, हिते मोहबतूं ई मोहबतूं आहिनि वॾेरा, नफ़रतूं न। असीं घर बर्बाद करण वारा न, रत में आंगुरियूं ॿोअण वारा न, हक़ गज़ब करण वारा न, नई वरी ज़मीर जा सौदागर आहियूं। हित प्यार जो फसल पोखे अमुन जा संग पाईंदा आहियूं। ही धरती अमुन जी धरती आहे वॾेरा। वॾेरी सोरठ,
असां खां ग़लती थी वई आहे, ज़िंदगी दान ॾिनी वञी। आईंदा अहिड़ी भुल कोन थींदी। इहो वाइदो आहे तव्हां सां ज़ुबैर ख़ान जो। शेर अली, जेके इन्हनि खां हथियार खसे वरिता अथव उन्हनि खे साड़े छॾियो। जे आईंदा असांजे दर में हे ॾिठा वञनि त रिवायतनि मुताबिक़ हिननि खे सज़ा ॾिनी वञे। फ़िलहाल हिननि खे छॾे ॾियो। मूंखे ख़बर आहे इन ज़मीन जे करे मुंहिंजो सिर वढियो वेंदो। न चो ईअं अबा, केरु तुंहिंजो सिर वढींदो? केरु आहिनि उहे जेके मुंहिंजे सावरे जो सिर वढींदा? अबा, मां उन्हनि जा हथ कपींदसि। ॿुधाए मूंखे छा थियो अबा? ही तो छा तो चई? हा भाॼई, शिकारत आदा ज़ुबैर वारनि खे सोरठ जा माण्हू खणाए विया आहिनि। हाणे पाण बि मस्तु कलंदर कंदासीं, पोइ जेको थियो। अबा सांवरा, अॼु भलारो ॾींहुं आहे। अॼु घर में ख़ुशी जो न्यापो आयो अथई। चाची, सोट खे खोले ॿुधाए ऐं वात मिठो कराईस। हाँ मां। सांवरा पुट, लैला के चौथो महीनो पेट आहे। मुबारक थे अबा। छा थियो सोट? छा थियो आहे पुट? अबा, तुझे अखियुनि में ॻोढ़ा? ख़ैर त आहे अबा? अबा, मूं अमर सां सची ॻाल्हि कर। अम्मा जीजा, मां अंधेरे में हुयसि। जॾहिं सोजरो थियो त ॾिठमि दुनिया तलवारनि ते तमाशो करे रही हुई ऐं मूंखे ज़ोरी हथनि खां वठी तलवारनि जे मथां उछलायो वियो। या अल्लाह, मालिक तू खैर कर। मां समझी वियसि अबा, तुझी ज़रूर कंहिं दिलि ॾुखाई आहे, तॾहिं त तू एॾो परेशान आई अबा। अम्मा जीजा, मूंखे ख़बर आहे इन ज़मीन जे करे मुंहिंजो सिर वढियो वेंदो। न चो ईअं अबा, केरु तुंहिंजो सिर वढींदो? केरु आहिनि उहे जेके मुंहिंजे सावरे जो सिर वढींदा? अबा, मां उन्हनि जा हथ कपींदसि। ॿुधाए मूंखे छा थियो अबा? अम्मा जीजा, असांजी ज़मीन मां तेल निकितो आहे ऐं वॾेरा चवनि था त इहा ज़मीन असांखे ॾे, उन जे बदिले असां तव्हांखे ॿी ज़मीन ॾींदासीं। न ॾींदासीं असां पंहिंजी ॿनी उन्हनि खे। मां ॻाल्हाईंदसि वञी वॾेरे कुंदर सां अबा। मां वेंदसि। असां अॼु ताईं कंहिंजो हक़ न आहे खसियो अबा। पोइ हू असांजो हक़ छो था खसनि? अम्मा जीजा, हू मिरूं आहिनि, तूं हुननि सां छा ॻाल्हाईंदीअ? अम्मा, हुननि में न पंहिंजनि जी शुनास आहे न वरी परायनि जी। मां उन्हनि सां ज़रूरु ॻाल्हाईंदसि। एतिरो ॻाल्हाईंदीसां जो कुंदर जे घर जूं भितियूं बि लुॾी वेंदियूं। न चाची, हू बेरहम आहिनि, कुझु बि करे सघनि था। लेला, अम्मा जीजा जे शान में जेकॾहिं हिकु लफ़्ज़ बि हुननि ॻाल्हायो न, उन्हनि जे लाइ सुठो साबित कोन थींदो। वरेना खान, ही सतरपुरा थी हिते नीह जा मेला लगंदा आहिनि। किताब पढ़ंदा आहियूं, इल्मु हासिल कंदा आहियूं वॾेरा। असांजी रस्मुनि ते अमल कयो, रब जो कसम तव्हांजा बि ॻोठ जन्नत थी वेंदा। अचो था। यार ॿी ख़बर ॿुधी अथव? वरी कहिड़ी ख़बर मोर? वॾेरो ज़ुबैर ख़ान सतरपुर छिका ते वियो हो। पोइ छा ख़बर बि अथव त उते हथियारनि ते पाबंदी आहे ऐं शिकार ते बि पाबंदी आहे।
हाँ मोर, ये बिल्कुलु ख़बर आहे। अॻिते त ॿुधाए मोर। पोइ छा उतां जे माण्हुनि ज़ुबैर ऐं उनजे साथियुनि खे पकड़े वॾेरी सोरठ जे अॻियां पेश कयऊं। इहा ख़बर अथव त वॾेरीअ छा कयो? उन्हनि जा सभु हथियार साड़ाए छॾियईं। पोइ वॾेरे ज़ुबैर खान जो छा थियो? ज़ुबैर ऐं उनजे साथियुनि खे छॾे ॾिनई ऐं ईअं चयईं जे अॻिते ईअं थियो त चेरा न रहंदव। सुठो थियनि, वाह वॾेरी सोरठ वाह। ज़ुबैर हिनमहिल ताईं घर कोन पहुतो आहे, जॾहिं तो हू असुर जो शिकार ते वियो आहे। थी सघे तो राति उते रही पवे, सुबुह ताईं अची वेंदो। शमशेराबाद जी वॾेरी धमकी ॾेई वई आहे। किथे हू उते न फांसी पिया हुजनि। ईअं कीअं तो थी सघे? ईअं थी सघे तो हाकिमज़ादी। छा थियो आहे बाबू? हिक औरत जी इहा जुरत जो अदा ज़ुबैर खे पंहिंजे माण्हुनि जे हथां खणाए वई आहे। बाबू ही तो छा तो चई? हा भाॼई, शिकार तां अदा ज़ुबैर वारनि खे सोरठ जा माण्हू खणाए विया आहिनि। हाणे पाण बि मस्त कलंदर कंदासीं, पोइ जेको थियो। जज्बाती कदम न खणो, मूंखे ख़बर आहे जेको नुक़सान असांखे थींदो उहो तव्हां तसवर ई नथा करे सघो। जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु बि थियो न त मां ॿिन्हिनि ॻोठनि में बाहि ॿारे छॾींदुसि। ज़ुबैर जा बा हुननि वटि बि हथियार आहिनि, हुननि सां सदियनि खां के जहिड़ो नाहे कयो। उहे न मरण जा आहिनि न खुटण जा। पंहिंजो ध्यानु न कयो, हुननि जे ॻोठ जो हर माण्हू वेड़ाक आहे। भाॼई, हू अदा खे मारे लाश असां ॾांहुं मोकिलिनि ऐं असीं ख़ामोश रहूं। जे ईअं थियो त तबाही ॿिन्हिनि ॻोठनि जी थींदी। मूंखे ख़बर आहे उहो बेउसलो कंहिंसां बि जहिड़ो नाहिनि कंदा। सिंध जे पुराणे रस्मनि तहत हलंदा आहिनि। उहे लतीफ़ साईंअ जा मुरीद आहिनि। रत वाइण न ॼाणनि, इहो त मां बि चई सघां थी। त छा असीं गोॾनि ते हथ रखी इंतज़ार कंदा रहूं? वॾेरा आहियूं, ज़ोराबाद जा वॾेरा। ईअं कयोसीं त दुनिया असां ते मलामत कंदी। हाकिमज़ादी, सिज लहण ताईं ॾिसूं था, न त ओॾा मां पाण कही वेंदसि। औरत औरत जो खाज आहे, हू मुंहिंजो नंग सुञाणींदियूं। तव्हांजे सहारे ते जियूं। वाह भाॼई वाह, इहा आहे असांजो शान अदा वॾा। ॾिसूं था शाम ताईं, न त पोइ पंहिंजे ॻोठनि मां हथियारनि सां माण्हू खणी सिधो सतरपुर हलंदासीं। तूं बहिरो न थी, हलंदड़। जीअं तव्हांजी मर्ज़ी अदा। वॾेरी सिंधु घर में अची बेइज्जती करे वई। के ॾिठो के न ॾिठो, पर हाणे त चुप करे वियो न। न हाकिमज़ादी न, हाणे ईअं न थींदो। वॾेरी सिंधु ऐं सोरठ जी ताक़त बराबरि वॾी आहे, पर ॿेले में बाहि ॼण मां बि ॼाणा थो। ताई अम्मा, हिते अचण खां अॻु वेरी 100 बार सोची थो, पर जेकॾहिं आयो बि न त असीं बि रुक जा ठहियल आहियूं। 14 तारीख़ हिन महीने जे हक़ बख़्शराइण जूं रस्मूं अदा कयूं वेंदियूं। ऐं हाणे मां हलां थो। बाबू, तव्हांजो हुकुम मूंखे क़बूल न आहे।